जी दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में छा वाकई वक़्तु मूसा जो ॻाल्हियूं ॿुधी नवाब खान खे ॿुधाईंदो त मूसा तोसां सचो न आहे, छाजे करे मूसा सभु ॿुधाए छॾियो वक़्त जे साम्हूं भावल खे त मां जेको आहे नवाब खान सां पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ ठाह कयो आहे। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों हाणे नवाब खान बि घटि न आहे, दोस्ती करे मूसा सां ऐं दुश्मनी बि करे थो। ऐं दरिया खान जे मथां जेको हमिलो हुन करायो आहे त मूसा दरिया खान खे पाण में विढ़ाइण जे लाइ। हाणे दरिया खान जे पोयां माण्हू बचे उन्हनि खे पकड़ाई, हाणे दरिया खान वारा बि मूसा जे मथां हमिलो कंदा, ईअं सोचींदा वाकई जेको आहे मूसा इहो कमु करे रहियो। मां पोइ केस में बि तव्हांखे ॿुधायो त मूसा जेको आहे बदनाम थींदो न आहे, दरिया खान वारा सोचींदा त मूसा नवाब खान जी कच्छ में वेही असां दोस्तनि सां विढ़े थो। उअं ई थियो, तव्हां ॾिठो कल्ह वारे एपिसोड में मूं ॿुधायो हुयो। ऐं दोस्तों हाणे मीर खे ते हमिलो बि कंदा वक़्त वारा, गॾिजी करे सजाउल खान जे मथां ॻोठ वारनि खे वठी प्रेशर ॾींदा त मीर मां हथु कढ। जॾहिं सभु ॻोठ वारा वेंदा सिजाउल मजबूर थी वेंदो ऐं मीर खां हथु कढंदो, मीर खे ॿिए पासे मोकिलण जी कोशिशि कंदो, लेकिन हीअ ताड़ में हूंदा त को न को चकर खेॾियऊं। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे भावल मूसा वक़्तु इहे गॾिजी वेंदा।